जेकर मां तव्हांजी हिफ़ाज़त जो ज़िम्मो खणा त पोइ बि तव्हां ॻाल्हियुनि लाइ न हलंदो। कंहिं विच वारी जाइ ते ॻाल्हि रोकराए न मूं वटि ऐं न ई दिलावर वटि। ठीकु आहे अकबर ख़ान, विच वारी जाइ ॻोल्हे था वठि। इन खां पहिरियां अहिड़ो को बि सख़्तु क़दम न खणिजो। तुंहिंजे भाउ सांवल खे ऐं असां सभिनी खे इहो ई शक आहे। चाकर ख़ान खे गुम करण ऐं माराइण वारो दिलावर ई आहे। सोट खे छॾाइण जी मां पूरी कोशिशि करियां पियो। इन कम में मूंखे तव्हांजी मदद जी का बि ज़रूरत न आहे। दिलावर खान तूं चाकर खान खे छॾाइण जी न पर पूरी कोशिशि हुन खे माराइण जी पियो थो करे। सांवल खान अजाया इल्ज़ाम हणणु छॾे ॾे। चङो मूंखे इहो ॿुधाए त सिकुअ खे मोकिले अकबर खान जे मथां हमिलो कराइण जे लाइ तुंहिंजो कहिड़ो मक़सदु हो? सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।